बख्शियापुर इंडस हाईवे लॻ वेगन स्टॉप ते अंधी फाटक वटि नींगर मथां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वेन चढ़ी वई, जंहिं सबबि नींगर फोत थी वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ बटाणी मां लाइन ते मौजूद आहे CN न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम यासीन भुट्टो। जी ग़ुलाम यासीन, छा तफ़सील आहे? जी आयशा, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बख्शियापुर इंडस हाईवे वेगन स्टॉप आंधी फाटक ते सब्ज़ी जी दुकान अॻियां सफ़ाई कंदड़ नींगर मथां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर वैन चढ़ी वई, जंहिं सबबि ॻोठ आदम खान डोमकी जो रवासी 12 साला नींगर ग़ुलाम हैदर पुट अहमद अली डोमकी सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे वारिसनि पारां ॻणती जोगी हालत में कंदकोड़ इस्पताल निए पियो वियो त रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे नींगर फोत थी वियो। वैन ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो। पुलिस वैन खे तहवील में वठी थाणे ते काए आई ऐं फोती नींगर जो मड़ घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। जी।